जय झूलेलाल, नमस्ते। पहिरीं त मां तव्हां सभिनी खां माफ़ी चाहींदमि की तबियत ख़राबु हुअण जे करे मां तव्हांजी 4th पेपर में एतिरी कुझु मदद कोन करे सघंदमि। मां उमेद रखां थी तव्हां मुंहिंजी परिस्थिति खे सम्झी करे मूंखे माफ़ु कंदा। हिन 4th पेपर जी जेका फस्ट इकाई आहे उन में आहे काव्य जा संप्रदाय, जेके मां तव्हांखे हींअर मुंहिंजे नोट्स मां पढ़ी ॿुधायां थी। साहित्य सिद्धांत यानी काव्य संप्रदाय। संप्रदाय शब्द सिंधी ॿोलीअ में अॻे ई आयल आहे। ॾिसो परमानंद मेवाराम जी अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी में, जंहिंमें सेक्ट जूं मानाऊं ॾिनल आहिनि। संप्रदाय यानी मत। 2000 वर अॻु यानी 200 ईस्वी पहिरीं भरत मुनीअ रस खे काव्य जो मुख्य तत्व ठहिरायो हो। यानी त जिते रस न आहे उते अर्थ कदाचित नथो थी सघिजे। भरत मुनि नाट्यशास्त्र, जंहिंखे के पंचवेद बि चयो वियो आहे, उन में रस जी व्याख्या कई आहे। भरत मुनीअ खां अटकल 8 सदियूं पोइ आनंदवर्धन पंहिंजे उत्तम ग्रंथ ध्वनिक लोक में ध्वन काव्य खे उत्तम काव्य ठहिरायो। किन शास्त्रनि अलंकार खे त किन रीति काव्य खे, वक्रोक्त काव्य खे उत्तम में उत्तम काव्य करे दोहरायो आहे। हिननि वॾनि जेके ई थिया हुआ आचार्य भरत मुनि, वामन, विश्वनाथ, जेके काव्य जे पुरण मम्मट डंडी, इन्हनि अलॻि अलॻि खे ॿुधायो कि भई के चयो त रस काव्य जी आत्मा आहे, के चयो त न ध्वनि काव्य जी आत्मा आहे, किन शास्त्रनि अलंकार खे काव्य जी आत्मा ठहिरायो। त अलॻि अलॻि पंहिंजे पंहिंजे हिसाबनि सां हिननि पंहिंजो मत व्यक्त कयो आहे। तॾहिं यानी संप्रदाय यानी मत, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो काव्य जे प्रति पंहिंजो पंहिंजो मत। काव्य शास्त्र में जेके संप्रदाय जोड़िया निम्न हेठियां आहिनि। हिननि मां जेके घणेई आहिनि उहे 6 मञनि था। पहिरियों त आहे रस संप्रदाय। भरत मुनीअ रस जे विषय में तमामु गहराई सां अध्ययन कयो, सो रस संप्रदाय जो हर्ता कर्ता करे लेखियो हो। भरत मुनीअ खे ई रस संप्रदाय जो मेन लीडर चवंदा आहिनि, उन ई हिनजी कई। संदन मूल मक़सदु नाट्य विद्या सां हो, त बि हू नाट्य जे हर हिक पहलूअ में ऊनो वियो। भरत मुनि जे अकॉर्डिंग हो हिन में नाट्य के हिन में अभिनय के हिननि मञियो कि अगरि नाट्य में या कंहिं बि शइ में अगरि रस न आहे त उनजी का वैल्यू ई कोन्हे। अभिनय खे 4 क़िस्मनि में विरायो: आंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक। हिन वाचिक तोड़े आंगिक तोड़े आहार्य अभिनय खे सात्विक अभिनय समझाया। भरत मुनीअ जे पोइ लॻ विश्वनाथ पंहिंजे ग्रंथ साहित्यिक दर्पण में चयो त वाक्य रसात्मक काव्य यानी त रस भरी रचना ई काव्य आहे। जंहिं रचना में रस आहे उहो ई काव्य आहे। भरत मुनि अलंकारनि ते बि ध्यानु ॾिनो। नाट्य अलंकारनि ॾे रंग भवन ऐं रंगमंच जे नटनि नटियुनि जे हार सिंगार के। हूअं अलंकार जो थींदो आहे, अलंकार मानी हार सिंगार या काव्य जी शोभा वधाइण वारा ई अलंकार थींदा आहिनि। ध्वनि संप्रदाय। ध्वन शब्द जो पूरो अर्थ सम्झण लाइ अवल या पहिरीं इहो ॼाणणु ज़रूरी आहे त भाषाउनि जे हर हिक शब्द जा अर्थ 3 क़िस्मनि जा थी सघनि था। हर हिक शब्द खे 3 नमूननि जी शब्द शक्ति आहे: लक्षणा, अभिधा और व्यंजना। इन में मुख्य ग्रंथ आनंदवर्धन जो ध्वन्यलोक आहे, जंहिं में हर हिक में वाचक शब्द ऐं हर हिक शब्द लक्षणा शब्द जे ध्वन्य समायल आहे। हिन में काव्य के विज्ञान जे दायरे जे अंदरि
आंदो आहे। इन में को बि शक न आहे त काव्य जी आत्मा ध्वनि आहे। ध्वनि सां ई काव्य में रस पैदा करे सघिजे थो। टियों संप्रादन रीति संप्रदाय। हिन संप्रदाय जो पोयो विझंदड़ कश्मीरी आचार्य वामन हो, जंहिं 8वीं सदी में पंहिंजी रचना या ग्रंथ काव्य अलंकार सूत्र में रीति खे काव्य जी आत्मा ठहिरायो। हिन संप्रदाय जे विद्वान अलंकार संप्रदाय जो विरोध कयो ऐं रीति जे बारे में चयो त माधुर्य, ओजस ऐं प्रसाद सां भरियल रचना रीति काव्य आहे। काव्य खे लिखण जो तरीक़ो ई रीति आहे। काव्य जे गुणनि खे रीति सां उभारे करे उन में विशेष सौंदर्य या खूबसूरती पैदा करे सघिजे थो। शब्द गुण ऐं अर्थ गुण सां रस ऐं अलंकारनि जो काव्य में समावेश थिए थो। इन्हनि रीतियां 3 प्रकार जी ॿुधाई अथनि: वैदेही, गौड़ी और पांचाली। हाणे कंहिं ॿुधायो वक्रोक्ति संप्रदाय या सिद्धांत। हिन संप्रदाय जो पायो विझंदड़ कश्मीरी पंडित आचार्य कुंतक 10वीं सदीअ में विधो। कंहिंजी शुरूआत 8वीं सदीअ में थी। हिननि जो धीरे धीरे पुठियां जीअं शोध थींदो रहियो, हर कंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॿुधायो कि न काव्य जी सुंदरता कंहिं में आहे। कुंतक 10वीं सदीअ में विधो। वक्रोक्ति संप्रदाय या वक्रोक्ति सिद्धांत के कश्मीरी पंडित आचार्य कुंतक उनजो पायो विधई। जॾहिं हिन पंहिंजे ग्रंथ वक्रोक्ति जीवित में ज़ाहिर कयो। वक्रोक्ति काव्य जीवतम, काव्य जी आत्मा मञियो। वक्र ऐं उक्ति, वह उक्ति या कथन जंहिं में टेढ़ोपन हुजे, गुमाव हुजे। वक्र जो मतलब ई आहे टेढ़ो भाको, उक्ति यानी कथन, यानी टेढ़ो भाको कथन के उन ॿुधायो कि इहे ई काव्य जी सौंदर्य आहे। टेढ़ोपन हुजे, गुमाव हुजे। उदाहरण ॾिनो अथई, कृष्ण पंहिंजे बीहण जी स्टाइल में कुझु बदलाव आणे पंहिंजे पेर खे सिधो न रखी थोरो टेढ़ो। कृष्ण भॻवानु पंहिंजो पेर जे घुमावदार पेर बीहारींदो हो न, हिन उन जो ई उदाहरण खयो अथई कि पंहिंजे पेर खे सिधो न रखी करे थोरो टेढ़ो रखियो आहे। उन परिवर्तन सां कृष्ण जे विग्रह यानी मूर्तिअ में कुझु अलॻि अंदाज़ आहे। तीअं ई काव्य में कुझु टेढ़ो या वक्र हुअण सां काव्य जो रूप अलॻि निखरंदो आहे। हिन जो चवणु आहे त अलंकार तॾहिं काव्य जी आत्मा बणिजी सघनि था जॾहिं मंझंदि वक्रोक्त आहे। ध्वन बि तॾहिं ई आनंद थिए थो जॾहिं ध्वनियुनि अर्थ में वक्रोक्त आहे। रीत बि तॾहिं ई करारी आहे जॾहिं रचना में वक्रोक्त आहे। काव्य में रस जी प्राप्ति जो साधन ही वक्रोक्ति आहे। हिन चयो कि भई अगरि अलंकार जी आत्मा, भई काव्य जी आत्मा अलंकार तॾहिं ई आहे बणिजी सघंदी जॾहिं उन में टेढ़ोपन हुजे। ध्वनि तॾहिं थींदी कि उन में अलॻि ई टेढ़ोपन जो हुजे, को वक्र हुजे, तॾहिं ई थी सघे थो। हिननि पंहिंजे पंहिंजे खे प्राथमिकता ॾिनी आहे कि वक्रोक्ति काव्य में रस आणण जे लाइ वक्रोक्ति जो हुअणु ज़रूरी आहे ऐं काव्य में रस जी प्राप्ति जो साधन बि वक्रोक्ति आहे। अलॻि अलॻि विद्वाननि खे पंहिंजे पंहिंजे रूप में स्वीकार कयो आहे। ऐं आचार्य भामा चवनि था, भामा है वक्रोक्ति जी व्याख्या करण वारो पहिरियों विद्वान या आचार्य आहे। काव्य अलंकार में वक्रोक्ति जो विस्तार सां वर्णन कयो आहे। सभिनी अलंकार जी जड़ में वक्रोक्ति आहे, ही आचार्य बामड़ चवनि था। महाकवि बाणभट्ट ने
पंहिंजे ग्रंथ महाकवि बाणभट्ट पंहिंजे ग्रंथ कादंबरीअ में आचार्य दंडी, आचार्य वामन आदि आचार्यनि वक्रोक्ति सिद्धांत खे मञियो आहे। हाणे हिन जो ॿियो आहे अलंकार संप्रदाय। अलंकार जो अर्थ ई आहे गहना या आभूषण। जीअं हिकु सुंदर स्त्री खे गहना वधीक सुंदर बणाईंदा आहिनि, तीअं ई काव्य में चार चांद अलंकारनि सां ई आहिनि। भारतीय काव्य शास्त्र में अलंकार जो पंहिंजो महत्व आहे। सदियुनि खां काव्य शास्त्र में अलंकार शब्द खे कमु आणे संस्कृत आचार्यनि कई ग्रंथ लिखिया आहिनि। भरत मुनि नाट्यशास्त्र में भामा जा पहिरीं चार अलंकारनि उपमा, रूपक, यमक, दीपक जो वर्णन कयो आहे। भामह अलंकार संप्रदाय जो पायो विधो आहे। काव्य में अलंकार मुख्य तत्व आहे। अग्नि पुराण में 16 अलंकार, विष्णु धर्मोत्तर पुराण में 18 अलंकार ॿुधाया विया आहिनि। हर हिकु अलंकार भी अलॻि अलॻि संख्या ॿुधाई अथनि। आचार्य भामन चवनि था, शब्द व अर्थ जो वैचित्य यानी वक्रता ही अलंकार आहे। आचार्य दंडी चवनि था, काव्य जे शोभाकारक धर्म ही अलंकार आहे। अलंकार द्वारा ही काव्य स्वीकार करण लाइक़ु थिए थो। भामह 38 अलंकार ॿुधाया आहिनि ऐं संदसि हम उमर आचार्य दंडीअ बि पंहिंजे ग्रंथ में काव्य द रस में साॻिया अलंकार ॿुधाया आहिनि। इन्हनि सभिनी अलंकार जा सिद्धांत जोड़े अलंकार शास्त्रनि जो पायो विधय भामा आचार्य। रीति संप्रदाय। रीति खे काव्य जी आत्मा, रस संप्रदाय रस खे काव्य जो प्राण तत्व, ध्वनि वारे ध्वनि खे काव्य जी ज़रूरी अंग स्वीकार कयो आहे। यानी हर कंहिं रीति संप्रदाय जो जंहिं कयो उहो चए कि रीति ही काव्य जी आत्मा आहे। रस संप्रदाय वारो चयो कि रस ही काव्य जी प्राण आहे। अगरि रस आहे त काव्य में प्राण आहे, काव्य जीवित आहे। अगरि जीअं रोटी में बि रस न आहे त मज़ो न ईंदो, तीअं ई चवनि था कि अगरि इन काव्य में बि रस न आहे त काव्य जो कोई महत्व कोन्हे। ध्वनि वारो ध्वनि खे काव्य जी ज़रूरी अंग स्वीकार करे थो। हर कंहिं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजा मत ज़ाहिर कया आहिनि। औचित्य संप्रदाय। आचार्य क्षेमेंद्र ज़रिए औचित्य विचार चर्चा में औचित्य सिद्धांत के प्रयोग कयो। आचार्य क्षेमेंद्र लिखियो आहे औचित्य विचार चर्चा। उन में हिन औचित्य सिद्धांत के प्रयोग कयो आहे। औचित्य शब्द जो अर्थ आहे उचित। हर का वस्तु यानी को शब्द अगरि पंहिंजी जॻह ते सही रूप सां प्रयोग में कयो वियो आहे त उहो ई औचित्य सिद्धांत आहे। औचित्य शब्द जो सभ खां पहिरीं कनौज जे राजा यशोवर्मन पंहिंजे नाटक में कयो। आचार्य भरत मुनि नाट्यशास्त्र में औचित्य शब्द जो प्रयोग कयो। उन जो चवणु हो त हर का वस्तु देशकाल ऐं वातावरण सां ही उचित लॻंदी आहे। नाट्यशास्त्र में नायक या नायिका जी वेशभूषा, स्वरूप, अभिनय वग़ैरह ते औचित्य जी आवश्यकता ते ज़ोर ॾिनो। हिननि ॿुधायो कि देश काल जंहिं टाइम में जो नाटक आहे उन टाइम जे नाटक जे लाइ पाण खे ओड़े ई वेशभूषा खपंदी, पाण खे ओड़ो ई अभिनय खपंदो, पाण खे डायलॉग्स बि ओड़ा ई खपंदा। महाभारत जे रावण जे युग में रावण वारा ई डायलॉग्स खपंदा, उनजी वेशभूषा खपंदी। उन में पाण ॿियो इस्तेमालु नथा करे सघूं। त हिन औचित्य शब्द खे इस्तेमालु करे इहो ई सम्झायूं। आयु जे अनुसार वेश, वेश जे अनुसार क्रिया, पाठ्य ऐं नाटक जे अनुसार अगरि अभिनय न कयो वञे त उपहास या हंसी ठिठोली थींदी आहे। देश जी अनुसार वेश, जंहिं अंग जो हार सिंगार आहे उते ई शोभा ॾींदो आहे।
आचार्य कुंतक औचित्य खे मञियो आहे। आचार्य महिम भट्ट औचित्य क्यों या औचित्य खे काव्य जो महत्वपूर्ण तत्व मञंदे चयो आहे। औचित्य जे बिना काव्य जी रचना न थी सघे। आचार्य मम्मट काव्य जे गुण दोष जी पहचान औचित्य सां कई आहे। आचार्य बामय पंडित जगन्नाथ आचार्य विश्वनाथ में कंहिं औचित्य संप्रदाय खे वधीक महत्व ॾिनो आहे त कंहिं न। साहित्य शास्त्र जा काव्य शास्त्र, साहित्य शास्त्र या फिर काव्य शास्त्र संप्रदाय में हर एक संप्रदाय जो पंहिंजो पंहिंजो महत्व आहे। ही हिकु हथ जूं 5 आङुरियूं आहिनि। हिते ही ख़तमु थियो काव्य जो ई छा चइजे पाण पढ़ियोसीं पे काव्य सिद्धांत, जिनमें वापसि हिकु रिपीट कयूं। काव्य में इन 6 ॾिना रस संप्रदाय, ध्वनि संप्रदाय, रीति संप्रदाय, वक्रोक्ति संप्रदाय ऐं अलंकार संप्रदाय, औचित्य संप्रदाय। ऐं अॻियां बि MA फाइनल जे नोट्स जे लाइ तव्हां मुंहिंजे हिन सां चैनल सां जुड़ी सघो था। मुंहिंजो फ़ोन नंबर आहे 9413948018। तव्हांखे अगरि का बि हुजे त तव्हां मूंखे फ़ोन करे का ॻाल्हि पुछी सघो था, सम्झी सघो था। तव्हांजो लख लख बार धन्यवाद मुंहिंजे हिन वीडियो खे ॿुधण जे लाइ। जय झूलेलाल, जय श्री झूलेलाल।